उडेरलाल मां ख़बर ईंदड़ 36 कलाक मुसलसल बारिश पवण करे उडेरलाल विलेज ऐं उन जे भरपासे वारनि ॻोठनि में तबाही मचाए छॾी। केतिरे घर ढही पट दरगाह श्री अमर उडेरलाल जो ग्राउंड तलाउ जी शिकिल ॾियण लॻो। जीअं त उडेरलाल जे शेख मोहल्ला, ॾियामोट मोहल्ला ऐं राजपूत मोहल्ले जे हेठियनि पासे केतिरे घर पानी हेठि केतिरियूं जॻहियूं किरी पयूं आहिनि। उन मौक़े ते शहज़ाद शेख, सिंगार शेख, महबूब शेख ऐं रजब कोटार जिन दाईंदे चयो त मुसलसल बारिश पवण करे असांजे घरनि में पाणी बीह रहियो आहे, जंहिं सबबु केतिरे घर ढही पिया आहिनि। वरी मथां उडेरलाल में पब्लिक हेल्थ खाते जी नाइली करे ड्रेनेज सिस्टम जो नाकारा कम हुअण करे गंदो पानी नालियुनि बदिरां रोडनि ते बीह रहियो आहे। असीं ज़िला हुकूमत खे अपील करियूं था त असांजे घरनि मां पाणी कढाए असांजे नुक़सान जो अज़ालो ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।